नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। नवाज़ शरीफ जी ॾे वापसी सां हुकूमत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। इमरान ख़ान ऐं इस्टेब्लिशमेंट में ज़बरदस्त लाॻापा आहिनि। मुतहिदा लंडन जे बानी ते क़त्ल जा संगीन केस दाख़िल आहिनि। सणस ॻाल्हियूं नथियूं करे सघजनि। मुतहिदा पाकिस्तान सां लाॻापा बहितर आहिनि ऐं रहंदा आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चई आसिफ अली ज़रदारी साहब तव्हां ऐं मुंहिंजा ख़ेमा उखिड़ण वारा आहिनि। तालिबान सां ॻाल्हियुनि बाबति सुभाणे गॾिजाणी आहे। पीपी 8 अक्टूबर ऐं 27 डिसंबर जे सानियुनि खे साज़िश करार ॾेई छॾियो। 27 डिसंबर साने जूं शाहिदियूं धोई साफ़ करण जे ॾोह में आमिर परवेज़ मुशर्रफ ऐं अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम खे 8 अक्टूबर साने में शामिल कयो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हटाए मुल्क में वक़्त खां अॻु चूंडूं कराइण जो बि मुतालबो। मुल्क में माशी तबाही ऐं महांगाई जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म इमरान ख़ान करार। पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो चवे थो आवाम जे आवाज़ खे ख़त्म करण लाइ शहीद भुट्टो खे कूड़े केस में फासाए अदालत खां ज़बरदस्ती फ़ैसिलो वठी फाई ते चाढ़े वियो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे निशानो बणायो वियो जेके बेगुनाह क़त्ल थिया। वज़ीर आज़म जी नवाज़ शरीफ बाबति बयान मां साबित थी वियो आहे त हू सिलेक्टेड ऐं बेवस वज़ीर आज़म आहे। ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी सुभाणे गड़ी खुदा बख़्श भुट्टो में न्याय तक़ीदत सां मल्हाई वेंदी। इंतज़ाम आख़िरी मरहले में दाख़िल। कारकुननि पारां मज़ार ते पहुचण जो सिलसिलो जारी। गड़ी खुदा बख़्श भुट्टो में स्टेज ऐं जलसेगाह खे तयारु कयो वियो। जलसेगाह अॻियां कैंप्स लॻाए वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, राजा परवेज़ अशरफ, यूसुफ गिलानी, मुराद अली शाह, निसार खोड़ो ऐं ॿिया ख़िताब कंदा।